अस्सलाम वालेकुम। नौजवाननि लाइ अहम पैगाम। जरियान खां बचो, पंहिंजी सिहत, ताक़त ऐं जवानीअ जो ख़्यालु रखो। नौजवानी अल्लाह पाक जी वॾी नेमत आहे। उन जी हिफ़ाज़त सुठियुनि आदतुनि, मुतवाज़न खुराक, मुनासिब निंड, पाकीज़ा ज़िंदगीअ सां ई मुमकिन आहे। पूरी आहे। तिबे यूनान जो मशहूरु ग़ज़ाई नुस्ख़ो: सफ़ेद मूसली 5 ग्राम। ही जिस्मानी ताक़त, ग़ज़ाइयत, अज़लात जी मज़बूती, कुदरती तवानाई जी सहायता लाइ रवायती तौर ते इस्तेमालु थींदो रहियो आहे। सैलेम मिस्री 5 ग्राम। जिस्म खे क़ुवत, ताज़गी, ग़ज़ाइयत ऐं जवानी बरक़रार रखण लाइ यूनानी तिब में मशहूरु जुज़ो सम्झियो वेंदो आहे। बामण सफ़ेद 5 ग्राम। ही एसाब खे सहारो ॾियणु, ज़हनी सुकून, यादगिरी ऐं जिस्मानी सघ जी मदद लाइ रिवायती तौरु इस्तेमालु थींदो रहियो आहे। इन्ही टिनी दवाउनि जो सफ़ूफ़ तयारु कयो वञे। ख़ालिस माखी: रोज़ानो 1 चमचो माखी या गरम खीर सां 3 खां 5 ग्राम सफ़ूफ़ जो सुबुह जो इस्तेमालु कयो वञे। ग़लति आदतुनि खां मुकमल पासो करियो। मुतवाज़िन ग़ज़ाइयत भरी खुराक इस्तेमालु करियो। रोज़ानो मुनासिब पूरी निंड वठो। हल्की वर्जिश ऐं रोज़ानी चहलकदमी खे मामूल बणायो। पाणी मुनासिब मिक़दार में पीओ। जेकॾहिं बार बार मादो निकिरे, साड़, सूर, पेशाब में तकलीफ़ या वाज़ह कमज़ोरी महसूस थिए त माहिर डॉक्टर या हकीम सां मशवरो करियो। यादि रखो, सिर्फ़ रवायती नुस्ख़नि ते भरोसो करण बदिरां सही तशख़ीस कराइण लाइ बहितरीन क़दम आहे, छाकाणि त हर माण्हू में सबब ऐं इलाज मुख़्तलिफ़ थी सघनि था। कुदरती सिहत, मुतवाज़िन ज़िंदगी, महफ़ूज़ नौजवानी।